सभिनि खां पहिरियों त मां मुबारकबाद ॾियणु चाहियां थो सिंध टीवी जे पूरे अमले खां, जेके बि हेठों खां वधी मथे ताईं माशाल्लाह अवाम जी गरीब मज़लूम जी आवाज़ बणी रहिया आहिनि ऐं हमेशह हक़ सच जी आवाज़ बुलंद कई वई आहे। त मोहतरमा शहीद खे शहीद राणी जो लक़ब भी सिंध टीवी जे तरफ़ां ई आयो वियो हो ऐं अॻिते लाइ बि असांजी दुआयूं आहिनि सिंध टीवी लाइ त ईअं ई मज़लूमनि जी आवाज़ बणी थी करे अॻिते अचनि। जेके जुर्म करण वारा माण्हू आहिनि, जेके ख़राब माण्हू आहिनि, उन्हनि खे पाण ॾिठो कयूं, पधिरो कयूं। इनशाला अॻिते बि पाण सॼा मिली करे मीडिया जेकी आहे त उहा हमेशह ई अवाम जी आवाज़ बणी रही आहे। ऐं अॻिते बि इनशाला असांखे उमेद आहे त जेको बि किथे ज़ुल्म थींदो त सभिनि खां पहिरियों असांखे उमेद आहे सिंध टीवी उते नज़र ईंदी।